रतो देरो में एहसान बोसार की रिपोर्ट मुताबिक खबर शामिल कई पिया सिंधु दरिया में निकरंदड़ 6 तकरारी कैनालन ऐं पेका एक्ट कानून खिलाफ सहाफ़ी बिरादरी के सॾ ते रतो देरो में एहतजाज में सहाफ़िन सियासी समाजी कॉमपरस्त अगवाननि समेत शहरनि बाह ते कारियूं पटियूं ॿधे शिरकत कई। रतो देरो नेशनल प्रेस क्लब तरफा सिंधु दरिया में निकरंदड़ कैनालन ऐं पेका एक्ट कारे कानून खिलाफ कलम दनिन मुज़फ़्फ़र अली बोसार, अज़ीज़ुल्लाह रिंद, हबीबुल रहमान जुनेजो, असमतुल्लाह कुंबर, इरफान अली ओदाणो, मोहम्मद बक्कास खोकर, अल्ताफ़ हुसैन कांगरो, बशीर खान मरी ऐं फयाज़ हुसैन भुट्टो जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सीनियर साफ़ी गुलबहार शेख, जिस्कम अगवाननि मोमिन समो, मोहम्मद याकूब आरबाणी, STP अगवान अख्तर बुलैदी, सदर ऐरानी, सोशल वर्कर मीर मौलाबख्श बिरोई, कमांडो गुलबहार जलबानी, जमान जोयो, जिस्कम जी आसिफ ओदो, सिजाक खासकली, देशी अंसार चनो, अब्दुल रहीम लोलाई, एहसान अली बोसदार, मुख्तियार अहमद बुलैदी, मुज़फ़्फ़र अली लाशारी ऐं बबलू बप्पड़ समेत वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई और मौके ते अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु रतो देरो नेशनल प्रेस क्लब जी तरफ़ा सिंधु दरिया ते ठहंदड़ शक नाल गैर कानूनी शक नालनि जे लाइ कारो ॾींहुं मल्हायो वियो आहे ऐं ॿियो जेको सहाफ़िन जे मथां कारो कानून मढ़ियो वियो आहे जंहिंखे नालो ॾिनो आहे पेका एक्ट। कारो कानून त माना तव्हांजे लिखण, तव्हांजे जेका हक़ ऐं सच जी ॻाल्हि कयो था उन ते जेको आहे सो बैन ऐं बंदिश आहे। हिक तरफ़ सिंध जे माण्हुनि जे मथां सिंधी माण्हुनि खां जीअण जो जेको ज़रियो आहे असांजो सिंधु दरिया, असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे सिंधु दरिया, उन ते असांजो पाणी मुसलसल जेका आहिनि से चोराईंदा रहिया, ॾाढ जे ज़रिए चोराईंदा रहिया ऐं हिन वक़्तु वरी उनखे कानूनी शक्ल ॾेई शक नाल गैर कानूनी तरीक़े सां उन ते ठाहे ऐं असांजो पाणी खणणु चाहिनि था, पंहिंजूं जेके आहिनि से बंजर ज़मीनूं आबाद करणु चाहिनि था ऐं असांजी सरसब्ज़ जेका सिंध जी ज़मीनूं आहिनि उनखे गैराबाद करणु चाहिनि था। असां पंहिंजी ज़मीनूं ऐं हिन धरतीअ खे सिंध जो माण्हू पंहिंजी माउ थो सम्झे ऐं असां माउ वांगुरु था सम्झूं हिनखे। असां पंहिंजे धरतीअ जो कॾहिं बि सौदो न कंदासीं ऐं न कंहिंखे करण जो हक़ था ॾियूं। इहो उन पोइ पीपुल्स पार्टी हुजे, जहिड़ियूं बि धुरियूं हुजनि, उहे ॿिए पंजाब जी सहूलतकार थी इहा कोशिशि थियूं कनि त असां उन्हनि खे बि उन्हनि जो भाङे भाईवार सम्झूं था। हाणे असां सिंध जो माण्हू बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं मामलनि जे जेका आहिनि सा रोडनि ऐं रस्तनि ते आहे, एहतजाज में आहे त कंहिं बि सूरत में असांजे जियापे जी जेको मसइलो आहे सिंधु दरिया, असां कंहिं बि सूरत में सिंध जा माण्हू को बि केनाल हिते ठहण न ॾींदासीं। जेको हज़ारे सालनि जी तहज़ीब खे जेको आहे सो जनम ॾींदड़ हिकु दरियाउ आहे ऐं हू शींहं दरिया, अॼु उन शींहं दरिया मां वारी उॾामे पई। सिंध में ज़रई पाणीअ जी अॻुवाटी किल्लत आहे ऐं हीअ जेकी शकेनाल ठाहिया वेंदा, इहो ईअं सम्झो त सिंधी माण्हुनि जो, सिंधी क़ौम जो मौत साबित थींदो, छाकाणि त सिंध जी ज़रायत जेका आहे सा इन ज़रायत ते मुल्की मईशत हले थी ऐं जॾहिं मुल्क जी मईशत तबाह थींदी त न ही मुल्क हलंदो, न सिंध हलंदी, न जेको आहे सो सिंधी माण्हू सर्वाइव करे सघंदा।